प्रोग्राम वस्ती वस्ती वाण वाण में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां नवाब खान खोसो जी वस्तीअ में पहुता आहियूं। नवाब खान खोसो जी वस्ती उत्तर ऐं ओलह जी कुंड ते कोटड़ी शहर खां सिर्फ़ु 20 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे ऐं नेशनल हाईवे जंहिंखे मोटरवे बि सॾनि था, सुपर हाईवे बि सॾनि था, उन जे बिल्कुलु कंधीअ सां आहे। उन वस्तीअ में असीं पहुता आहियूं ऐं नाज़रीन हिकिड़ी हैरानगी जी ॻाल्हि आहे त हिन वस्तीअ जे माण्हुनि जे सर्वे ज़मीन मां सुई गैस जूं पाइप लाइनूं गुज़रनि थियूं, पर हीअ जेका 150 खां 200 घरनि ते मुश्तमिल वस्ती आहे उनखे सुई गैस मिलियल कोन्हे का। ऐं हीअ वस्ती जॾहिं असां कोटड़ी खां सफ़र कंदासीं त 20 किलोमीटर आहे ऐं जामशोरो शहर खां सफ़र कबो तॾहिं बि 20 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हीअ वस्ती मौजूदु आहे। हिते हिन वस्तीअ में खोसा बिरादरी जा माण्हू अक्सरती तौर ते रहनि था, जॾहिं त कुझु घर भुगटिन ऐं मरिन जा बि हिते मौजूदु आहिनि। सदियूं पुराणी हीअ वस्ती आहे नाज़रीन, ऐं हिन वस्ती सदाईं पे वोट ॾिना आहिनि, सदाईं हितां जे सरदारनि भोतारनि खे वोट ॾिना आहिनि, पर भोतारनि ऐं सरदारनि मोट में हिन वस्तीअ खे कुझु न आहे ॾिनो। अलमियो आहे त हिनखे नंढड़ी का डिस्पेंसरी मौजूदु कोन्हे का। ऐं हैरानगी जी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु 20 किलोमीटर परे आहे पंहिंजे तहलके हेडक्वाटर खां। हीअ तहलके कोटड़ी में थो अचे, हीअ जेको ॻोठु आहे तहलके कोटड़ी जो ॻोठु आहे, 20 किलोमीटर परे आहे। रोड रस्ता नेशनल हाईवे मौजूदु आहे, पर हिन वस्तीअ में स्कूल मौजूदु कोन्हे को। सरकार तरफ़ां हिन सूबे में तइलीमी एमरजेंसी लागू थियल आहे, पर इहा आहे तइलीमी एमरजेंसी जो 200 घरनि ते मुश्तमिल हिकिड़ी वस्ती आहे जेका स्कूल जे बुनियादी सहूलियत खां महरूम आहे ऐं सवनि जी तइदाद में जेके ॿार आहिनि उहे तइलीम जे बुनियादी ऐं आइनी हक़ खां महरूम आहिनि। ऐं इहो सिलसिलो रुॻो हिन वस्तीअ सां न आहे नाज़रीन, सिंध जे सभिनी वस्तियुनि सां इहो ई हशर आहे ऐं सरकार इहो ई हशर कयो आहे जेका जमहूरियत जी दावेदार आहे, जेका रोटी कपिड़ा और मकान जी दावेदार आहे, पर उन्हनि हिन वस्तियुनि खे हीअं उजाड़े छॾियो आहे। हीअ वस्ती हिन जूं घटियूं पकियूं न आहिनि, हिन वस्तीअ खे गटर जो को लाइनूं मिलियल कोन्हनि, वाटर सप्लाई बि हिननि खे कोन्हे का। हिननि माण्हुनि जो गुज़र सफ़र जेको आहे उहो मज़दूर ते हूंदो आहे, पर गुज़िरियल 1.5 महीने खां वठी जेके बारिशूं लाॻीतियूं पयूं आहिनि त रेती बजरी रोड़ी ऐं इन्हनि जो जेको कारोबार आहे हीअ उहा मज़दूरी कंदा आहिनि, उहो बंदि थी वियो आहे बारिशुनि पवण जे करे। नतीजे में ही 1.5-2 महीननि खां वठी ही मुसलसिल बेरोज़गारी खे मुंहुं ॾियनि था। आणीन ऐं चाढ़ीनि वारा माण्हू आहिनि, हीअ हिननि जूं के मिल्कियतूं के दौलतूं प्रॉपर्टियूं कोन्हनि, मिल्कियतूं सभई बंगुलनि जे हवाले आहिनि। हिननि वीचारनि खे मज़दूरी करणी पवंदी आहे, सा बि 1.5-2 महीननि खां हिन जी मज़दूरी बंदि आहे। नतीजे में इंतिहाई घणी तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था। बारिशुनि हितां जे आसपास जे सॼे इलाइक़े खे सरसब्ज़ बनाए छॾियो आहे। चुपायो माल बि धारिनि था, ख़ासि तौर ते ॿकरियूं ऐं रिढूं ही धारींदा आहिनि। ऐं ॿकरियुनि ऐं रिढुनि जे लाइ बारिशुनि पवण खां पोइ जेको हिन जाबलू पट्टीअ में जेका सावक पैदा थी आहे, गाह फुटो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गाह फुटा आहिनि, उन्हनि ॿकरियुनि ऐं रिढुनि जे लाइ त तमामु उहे सुठो साबित थियो आहे। उहे ॾाढियूं सेहतमंद बि थी पियूं आहिनि। बाक़ी मज़दूरी हिननि जी जेका आहे सा उहा रहियल आहे। अचो त पाण हिन वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं ऐं हितां जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं। मुसलसल 40-45 ॾींहंनि खां वठी हले पियो बरसाति। बरसाति में असांखे वांदा ई ठहंदा आहियूं। बरसाति में तव्हांजो जाबलू इलाइक़ो साओ थी वियो आहे? जी हा, जाबलू इलाइक़ो कुदरत जेका वस में ॻाल्हि इहो थी आहे। बाक़ी असांजे जेके जो चूंडियल नुमाइंदा आहिनि या हुकुमरान आहिनि उनजे तरफ़ां त न कुदरत महिरबान थी आहे, पर चूंडियल नुमाइंदा उहो कोन थिया आहिनि, अलाह उन्हनि खे करे। बाक़ी लॻे कोन थो असांजे मथां थींदा। वोट तव्हां खां वठंदा? जी हा बिल्कुलु। वॾा तम तराक सां गाॾियूं पहुचंदियूं भॻल रोडनि सां, जेके टुटा पिया आहिनि रोड। जी हा बिल्कुलु, अचनि था असां हिते वेहनि था, लखें ते तूं खणी था वञनि, बदिले में वरी इहे ॾिसूं था हालत असांजा। हा, हाणे हाल तव्हांजा कहिड़ा आहिनि? स्कूल अथव? इहे सभु का सहूलियत ई कोन्हे, स्कूल कोन्हे। मिसाल अहिड़ो को पीअण जो पाणी जीअं त चलो अलाह जी महिरबानी आहे बरसाति थियो आहे, असीं पीऊं था, गुज़ारो थियो वञे। हूअं त ॾिसो था मतिलबु ऋण पट थियो, का पीअण जी पाणी कोन्हे। 4,000 जी टैंकर लारियूं था असां जामशोरे वाज़ आहे, भरे ईंदा आहिनि असां वटि इलाही ईंदा आहिनि, 4,000 रुपया वठनि था असां टैंकर। जी हा। ॿियो जेको स्कूल जो उहो ॾिसो था नंढड़ा अखियुनि जे साम्हूं हलनि था, सभु जे तइदाद में। बल्कि हिते अञा त के रांदियुनि में के केॾा आहिनि, तव्हां जे साम्हूं का न मेडिकल न का अस्पताल जी सहूलियत, के असांजा कैंसर जे वेगे जा, के हेपाटाइटिस जे, के कहिड़े जे के मर्ज़ में
सब असांजा हिते हाल पूरा आहिनि का मेडिकल कान्हे का अस्पताल बि कोन्हे को हिते पाइपलाइनूं पई वञनि सुई गैस बिल्कुलु हीअ असांजे साम्हूं ही बसि कोट सरो हीअ क्रॉस करे ॾिसंदो हितां ई खातो जी ज़मीनुनि असांजो सर्वे असां सर्वे ज़मीनुनि मां वञे थो असांखे काई सहूलियत कोन्हे छो ॾोह कहिड़ो कयो अथव मसइले जो हल छा आहे मसइले जो हल बसि हुकुमराननि खे हुकुमरानी ॿुधाए था सघनि न हुकुमरान न मसइलो वोट त हुकुमराननि खे अमीं था बनायो जी असां सपोर्ट कहिड़े ॾोह जो सज़ा था ॾियनि असांखां उहो माण्हू हुकुमराननि खां पुछा करे न वोट ॾेई असां उन्हनि खे इक़्तिदार ताईं आणूं था असांखे पोइ छाजो था सज़ा ॾियो सही इहो कॾहिं पुछो अथव न विया बिल्कुलु विया आहियूं असां हज़ार दफ़ा विया आहियूं वेंदा रहंदा आहियूं हींअर बि असांखे नज़र अंदाज़ कयो थो वञे हर चकर असांखे नज़र अंदाज़ कयो आहे छा था चवनि बिल्कुलु अॼु साईं कोन्हे अॼु निकितल आहे साईं अॼु आरामी आहे साईं अॼु हीअं साईं अॼु कराची वियल आहे साईं अॼु इस्लामाबाद वियल आहे वोटनि भेरे बिल्कुलु असांजे घर में बिल्कुलु असांजे तॾे में वेठल हूंदा आहिनि जेसीं ताईं इलेक्शन ख़ैर सां गुज़री वञे पोइ त बंगलनि जा मुबारकियूं ॾियण ऐं अहिड़े हिसाब सां वेंदा आहिनि पोइ मिलंदा आहिनि पोइ त गुम थी वञनि हिन मसइले जो हल छा आहे मसइले जो हल असां पुरजोश मतिलबु अपील था कयूं त हुकुमराननि खे जंहिंजे वस जी ॻाल्हि आहे महिरबानी करे असांजो जेको थी सघे थो जेको अव्हांजे हथ में आहे उहो करियो जीअं को स्कूल आहे या मिसाल मेडिकल आहे कहिड़ो जेकी बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे असांखे ॾियनि बाक़ी उहो त अलाह जे हथ में आहे ज़िंदगी गुज़ारियूं पिया असांखे जेके बुनियादी आहिनि उहे असांखे ॾिना वञनि थी वे हाँ बा झूना थी विया आहियूं हाणे छा करूं केॾा वञूं कुझु छा थिए नंढड़ी पोटी आहे हाँ पोटाण मिठो थींदो आहे ॾाढो हा बा ॿियो असांजा औलाद वा छोकिरो ॿ न ॿ छोकिरा आहिनि जी न्याणियूं 4 आहिनि पढ़ाया अथई न बा किथे पढ़ायूं था छो कोन पढ़ाई अबा कोन्हे ग़रीबात में केॾा वञूं किथां आणियूं किथां ॾियूं किताब स्कूल एलिफिटलाइज़ आहे स्कूल तो न ॿिए ॻोठ में हा न ॿिए ॻोठ में आहे बाक़ी तुंहिंजे पंहिंजे ॻोठ असांजे ॻोठ में कोन्हे बाबा कोन्हे असांजे ॻोठ में वॾे नवाब ॻोठ आहे कुझु बि कोन्ह थियो आहे इंतिरा करे करे रड़ियूं करे 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 इहो ॾिसी हालति उहे ॻाल्हि उहे ॻाल्हि न काढ़ी हे गैस वञे पियो हे गैस बि कोन थो मिले बिजली लाइन जे कटे था ॾियनि पोइ महीना छुटा हाणे केॾां वञूं ग़रीब माण्हू असां बि इन गिनती में हिते पुठा थी विया आहियूं वाटर सप्लाई जो को पाणी जी टांकी ठाहे नी उहो ठाहे अॻे ॾिनो उहा पाणी 1.25 कोन्हे 1.25 फिटाए ॾियो ख़तमु थी वई न पाणी आयो ई कोन हो पाणी कोन आयो जॾहिं हुतां चरी कढे हिते इहो ख़ाली टांकी ठाहे ॾिनो पोइ हुते ई पियो आहे पाणी नए खां भरी था अचूं साईं नए मां पाणी दिल्लीनि ते बारिश वारो पाणी वहे थो न खूह था कढूं मथां उन मां भरे था अचूं ॿार ॾिसी हालति इहे किन पाणी भरे 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 असांखे बेज़ार थी विया आहियूं वोट त ॾींदो हूंदे न वोट ॾींदा आहियूं बसि साहिब खे साहिब तव्हांखे छा थो ॾे साहिब धूड़ थो ॾे साहिब छा थो ॾे साहिब इहे हालति कया आहिनि साहिब हाणे साईं वरी ॾींदासीं साईं खे असांजो यकीन आहे साईं खे ॾींदासीं पोइ हाणे मल्क हुजे केरु बि हुजे भले असांखे लॾाए छॾे तव्हां असांखे गुम कराए छॾे इहो हा सिकंदर ख़ान खे कोन ॾींदासीं हींअर आहिनि साईं जा इहा हाल आहे इहा हक़ीक़त न तव्हांजो मसइलो आहे त जेके वणे वञो के वोट हा उहो त पटियूं के पकियूं ॾिनियूं अथनि न किथे ज़रूरु कोन्हे न गटर न वटर न छा कुझु बि कोन्हे ॾिसी कची दीवार इहे पासा पाण ग़रीब हथनि सां ठाहिया आहिनि कुझु पैसनि सां ईअं ॾिसी इहे हालति लॻा आहिनि कुझु कोन था ॾियनि कहिड़ा सफ़र छा थिए गुज़र सफ़र बसि इन पथरनि ते पथर थियो त कुटींदासीं न त बरसाति में वेठा आहियूं आहे कोन मज़ूरी बंदि बि थी विया आहिनि रेती रे उहो बि कोन्हे गाॾी बि बंदि थी विया आहिनि हाणे बीठा आहियूं अलाह या सरी बसि इहे मुल्क में छोकिरा तोरा छा कनि छोकिरो वीचारो हिकिड़ो आहे मज़ूरी बि करे हिकिड़ो इहो नंढड़ो बीठो आहे ॿाहिरि शादी कई ई जा हा हा वॾे मां माना वॾे जी आहे स्कूल त वञी कोन सघनि न भाई कोन थो वञे हिकिड़ी ॿी बि आहे न खाशड़ी उहा मतिलबु टोटल कोन था वञनि स्कूल हुजे घर में बि वञनि होॾां वञनि कोन था उनजे करे उहा परे आहे उनजे करे असीं बि ॾिसूं था त न वञनि कोन था असांखे ॿुधण आया आहियो त इहो असांजो आवाज़ बाला ऑफिसरनि ताईं बाला ऐवाननि ताईं अलहमदिल्ला तव्हां पुॼाईंदो तव्हां असांजा नुमाइंदा आहियो ऐं इहो पुॼाईंदो हिते मसइला खोड़ आहिनि सर इंतिहा जा असांखे ॾुख आहिनि इंतिहा जा
जेके असां 50-60 साल खां वोट ॾींदा था अचूं असांखे का बि हिन ॻोठ में को बि सहूलियत कोन्हे को। पाणी खां असां महिरूम आहियूं। जेको कराची वा जामशोर मां असां टैंकर घुरायूं था, जेको हिन दौर में 5000 खां वठी 4000 हिकिड़ो टैंकर ईंदो आहे। असांजो हिते माहौल गुज़र सफ़र आहे मज़दूरी ते। 1.5 महीनो 2 थी विया बरसातूं हलनि पियूं, मज़दूरी आहे कोन को, सभु बेरोज़गार वेठा आहिनि। पाणी त अलहमदिल्ला हींअर बरसाति में अलाह साईं असांखे ॾियो, कुदरत जे तरफ़ां मिलियो पाणी ऐं इलाइक़ो त सब्र आज़ाद थियो आहे, पर सहूलियतूं को बि कोन्हे। पाणी जो सहूलियत कोन्हे को, बिजली जो सहूलियत कोन्हे को, गैस जो सहूलियत कोन्हे को, मेडिकल जो सहूलियत कोन्हे को, तइलीम जो सहूलियत कोन्हे को। सवें ॿार नंढा छोकिरा नियाणियूं जेके तइलीम खां महरूम आहिनि, जेके पढ़ण जे शौक़ु रखनि था, उहो आहे कोन को। असांजे ॻोठ जे विचां सर्वे नंबरनि मां पाइप लाइन 4 गुज़र था थियनि, सुई गैस जूं जेके असांजे सर्वे नंबरनि मां गुज़रनि थियूं ज़मीननि मां, उहो ॻोठ जे विचां गुज़र था थियनि। असांखे गैस खां महरूम कयो आहे। पंजाब वञे थो, कराची वञे थो गैस, असां ॻोठाणनि खे अञा ताईं 50-60 साल में गैस न मिलियो आहे। हर शइ खां महरूम आहियूं। बीमारी जे लिहाज़ सां वोट वठण महिल वॾा भाकुर पाईंदा आहिनि, वॾियूं गाॾियूं ईंदा आहिनि, वॾनि किलोमीटर गाॾी ते ईंदा आहिनि। असांजा पंहिंजा आहियो, असां तव्हांजा आहियूं, तव्हां असांजा आहियो। बहरहाल वोटनि ते असां महदूद आहियूं। जेके उन महिल वोटनि ते ईंदा आहिनि, वोट वठी हलिया वेंदा आहिनि, पोइ ज़ाहिरी न थींदा आहिनि। को इंसान वेठा आहिनि, माण्हू वेठा आहिनि, ॻोठ वेठा आहिनि, इन्हनि जो सार संभाल लयूं, इनखे दुख सुख में असां कमु अचूं, उहो त आहे ई कोन को। रुॻो वोटनि जे ॿार ईंदा आहिनि, भाकुर पाए हलिया वेंदा आहिनि, पोइ ज़ाहिरी कोन्हनि। पोइ को मरे जीए उन सां उन को तालुक़ कोन्हे। हाणे 1.5 महीनो 2 थी विया आहिनि, हिते बरसातूं हलनि पियूं, मुसलसल मज़दूरी आहे कोन। सभु वीचारा हिते मज़दूरी बजरी रेती ते आहिनि, गुज़ारो कोन्हे को, सभु बेहाल वेठा आहिनि। पोइ इहे सूरत हालुनि हिन ॻोठ में को बि सहूलियत कान्हे का। मेडिकल जी सहूलियत कोन्हे को, तइलीम जी सहूलियत कोन्हे को, गैस जी सहूलियत कोन्हे को। हीअ सिपर आहे मेन हले थो कराची रोड ते, हितां रोज़ अचनि वञनि था, MP MLA लंघनि था, असांजा ॿार नए था पाणी भरणु वेंदा आहिनि, उहो बि ॾिसनि था, पर उनखे अहसासु न आहे। सर असां ॼण इंसान ई न आहियूं जेको असांखे इंसानु सम्झियो वञे, जेको असांखे इहे सहूलियतूं ॾियनि। असांजा इहे हाल हवाल अथव, इहे महिरबानी करे असांजा ऐवाननि ताईं पुॼायो ऐं तव्हां असांजा नुमाइंदा आहियो। तव्हांखे अहसासु थिए थो मीडिया वारनि खे, नुमाइंदनि खे नथो थिए। जी नाज़रीन, ही मासूम ॿार हिन बस्तीअ जा मां ॾिसी रहिया आहियो ऐं इन्हनि मासूम ॿारनि इहे इन जे हथ में मानियूं आहिनि ऐं रुखी मानी हू खाई रहिया आहिनि। हीअ सिंध आहे, अमीर सिंध आहे। हीअ सिंध जो आईंदो आहे ऐं हीअ सिंध जो सुभाणे आहे, सिंध जो मुस्तक़बिल आहे। हीअ नियाणी आहे जेका स्कूल कान थी वञे ऐं इहो जेको उनजे पासे में 2 ॿार बीठा आहिनि, उहे बि स्कूल कोन था वञनि ऐं उहे रुखी मानी खाई रहिया आहिनि। यानी अमीर सिंध जे माण्हुनि वटि ॻुंधण बि कोन्हे को। ऐं वक़्त जे हुकुमरान दावा ईअं कंदा आहिनि बंगलनि ते वेही जो ॼण त हुननि सॼे इलाइक़े खे सरसब्ज़ बनाए छॾियो हुजे, पर हीअ उन दावा जो हीअ जेको सबूत आहे नाज़रीन, उहो मां ॾिसी रहिया आहियो त हथनि में रुखियूं मानियूं आहिनि ऐं पेर उघाड़ा आहिनि ऐं सादा सूदा कपिड़ा पहिरियल आहिनि ऐं उहे ॿार जेके आहिनि उहे रुखी मानी खाई रहिया आहिनि। हीअ वक़्त जे हुकुमराननि ते तमामु वॾो केस आहे, तमामु वॾी FIR आहे। हाणे बरसातुनि जो ॿियो ॻाल्हि त असां ग़रीब माण्हू मिसकिन जबल में बरसाति फ़ाइदो ॾींदी आहे, फ़ाइदो रोज़गारी कोन्हे, मज़ूरी कोन्हे, रेती जा धिका बंदि थी विया, नदी में पाणी हले पियो। असां महीननि खां महीना असां बेरोज़गार आहियूं, तकरीबन 2 महीनो असांखे वीचारा ग़रीब बेरोज़गारी, उन करे पथर जो कमु सभु बंदि थी वियो। उन लाइ असां जेको परेशान ॾाढा। इहो साईं नदीम शाह जिलानी वीचारो उन 2-3 महीनो ॾेढ असांखे मदद कयो वीचारे, उहो आयो अलाह साईं उनखे ख़ुशि रखे, असां ॾाढा दुआगो आहियूं। ऐं ॿियो ॻाल्हि त असांखे ॿियो असां वटि हुकुमरान कोई न पहुतो अञा न सही न माशाल्लाह। उहो वोट लाइ 4-5 दफ़ा आया आहिनि, लेकिन हाल अहिवाल ग़रीब लाइ कुझु कोन कयूं, न को हाल अहिवाल पुछनि था। मसला कहिड़ा आहिनि उहे बि ॿुधाए। मसला इहे न असां वटि को न को बिजली सही आहे, न को गैस त हुई कोन्हे, पर को असां वटि मेडिकल कोन्हे, अस्पताल न साईं बिल्कुलु कुझु बि न आहे। नंढड़ी अस्पताल असां अस्पताल रखंदा जे ॿार असां डिलीवरी केस थिए थो जामशोर वञूं, हैदराबाद खणी वञूं। रोड बि भॻो, रोड साईं तव्हां डायवर्शन ॾिठो अथव, डायवर्शन हालत कहिड़ो आहे जो मरीज़ असां हिते ख़तमु थी थो वञे जामशोर ताईं। त असां उन करे गुज़ारिश था कयूं महिरबानी करे वज़ीर आला खे जो असांखे प्रॉब्लम लॻे असां ॾिसे। ॿियनि जो पाणी नदी जो पाणी को किनो पाणी कीड़नि वारो
उहो बि असां वटि हींअर जानवर बि उते ई पीअंदा हा जानवर उतां पीअंदा आहिनि माण्हू बि उतां ई पीअंदा आहिनि ॿियो कुझु ई न आहे सहूलियत बहार असां जानवर ज़िंदगी पिया गुज़ारियूं असां इहो अपील था कयूं महिरबानी करे वज़ीर आला खे जो असांजो ॾिसणु स्कूल बि कोन्हे न साईं बिल्कुलु स्कूल जो नालो ई न आहे ॿार नंढा नंढा ॾिसो तव्हां साम्हूं उहो बेग तालीम ईअं कुझु कोन्हे हुनजी अच्छा पाणी बि हिकिड़ो तव्हां वटि वाटर सप्लाई कोन्हे का शइ न आहे थो अचे भला स्कूल स्कूल कुझु कोन्हे अस्पताल कोन्हे हा भाई जो मरीज़ है तव्हां जाम शुरे वो तकलीफ़ का सवारी कोन्हे इहो ग़रीब माण्हू परेशान वेठा आहियूं रोज़गारी कोन्हे ॿियो महांगाई उरू चढ़ी वियो किथां अथव न भाउ कुझु कोन्हे का शइ न आहे स्विगेज जूं लाइनूं पए वञे थो नथा ॾियनि छा करियूं मोटर लाइ भॼूं था ॼण पोइ वञनि सुञाणे न वठंदा पर हिन सोच में वेठा आहियूं पोइ हिन मसइले जो हल छा आहे हल आहे उहो असांखे सहूलियत खपे ऐं सनत असांखे नवाबखान ॻोठ सनत खपनि स्कूल खपे उहो त सर्वे नंबर तव्हांजो पंहिंजो आहे पर कागर कोन्हे न सर्वे आहे साईं पर सनत कोन्हे न खपे लाज़मी हा लाज़मी खपे न उहा स्कूल खपनि अस्पताल खपे असांखे इहो पहिरियों ॿियो सहूलियत कुझु कोन्हे इहो परेशान में वेठा आहियूं रोज़गारी कोन्हे घणो अथई औलाद शुक्र हलंदो 4-5 आहिनि मज़ूरी कंदा न मज़ूरी पहिरियों हा हाणे कुझु कोन्हे हाणे रेती बजरी धिका सभु बंदि थी विया पाणी न बरसाति करे सभु रोज़गारी बंदि थी विया आहिनि वांदा वेठा आहिनि छोकिरा ॾिसी हालत हीअं हिकिड़ो टाइम खाऊं था हिकिड़ो लंघण वेठा आहियूं भला वोट बि वठनि था कनि बि कुझु कोन था त मसइलो पोइ हिननि खे छा करे माण्हू वञूं था होॾां मलकनि वटि उस साईं था विया न साईं न सुठो साईं पियो अंदरि छॾीनि कोन था पोइ तव्हां ग़रीब माण्हू वञे पिनी सिंधी हुतां पघार किरायो करे वञे वरी नथा अचनि वरी था अचनि पोइ केॾां वञनि भला किलो वेठो आहियूं उदास सर छा कयूं का शइ कोन्हे ऐं चांहि जो धिका सभु कुझु बंदि लॻा पिया आहिनि अने मज़ूरी अने ॿियो उन छा का शइ कोन्हे ऐं माना असांखे को सहूलियत ई कोन्हे स्कूल बि कोन्हे तव्हां पाण ॾिसो आहे ॿार नंढड़ा उहे ईअं पिया फिरनि ऐं मेडिकल आहे अने का शइ कोन्हे जेके बुतर आहिनि उहो ईंदा आहिनि बसि वोट जे बारे में ॻाल्हाए था वञनि चए त बसि तव्हांजो हीउ कमु थींदो हीउ कमु थींदो बाक़ी कमु कुझु कोन था अचनि ऐं जेॾीमहिल उन्हनि जे माना असां वञूं था बंगले ते उन्हनि जा चमचा जेके आहिनि चए त साहबु सुतो पियो आहे साहबु आहे कोन ऐं तंहिंखां बावजूदि सर असांजे जेके बि हिते माना इलाही जेके असां माना बयान गुज़ारियो आहिनि उन्हनि खे त माना कारी साई थी आहे पाणी तव्हां ॾिसो जिते असां माना जानवर पाणी था पीअनि हुते असां उहो पाणी था इस्तेमालु था कयूं उन हिसाब सां असांखे बीमारी लॻी थी वञे कंहिं शइ जो सहूलियत कोन्हे टैकर अगरि असां घुरायूं था माना वाह महत्व अचे जामशेरी में हुतां 5,000-6,000 रुपया टैकर थो वठे ऐं ग़रीब माण्हू किथां पेट जो करे या पाणी जो करे का सहूलियत ई कोन्हे कुझु बि कोन्हे ऐं हींअर बि तक़रीबन माना महीनो ॾेढ बरसाति खां पहिरें साईं नदीम शाह खे शुक्र हलंदो उहो कुझु न कुझु हुन असांजे लाइ कयो पर 4-5 माना टैकर हिकिड़े ॻोठ खे ॾिनई बाक़ी हीअ जेके आहिनि बोतार जेके आहिनि बोतार सॼो ॾींहुं सुता पिया आहिनि ऐं वोट जे बारे में त सभु कुझु त सभु था अचनि मसइले जो हल छा आहे मसइले जो सर हल इहो आहे त असांखे स्कूल बि न आहे ऐं मेडिकल बि न आहे का शइ बि न आहे हर तव्हां पाण ॾिसो था हिते त जाबुल इलाइक़ो आहे तव्हांखे खपे असांखे उहो खपे ऐं हींअर त शुक्र अलहमदुल्ला बरसाति पियो आहे कुझु न कुझु रौनक आहे बाक़ी बरसाति खां पोइ त कुझु बि कोन्हे का शइ बि न आहे ऐं माना बोतार जेके आहिनि उन्हनि जा चमचा राति ॾींहुं हिते असां वटि फिरनि पिया बाबा वोट ॾियो तव्हांजो हीउ बि मसइलो हल कंदासीं हीउ बि कंदासीं हू कंदासीं बाक़ी वोट वठी था वञो पोइ वरी कंहिंखे सुञाणी कोन था ऐं स्कूल बि न आहे असां जेके ॿार आहिनि सभु ईअं पिया फिरनि ऐं मेडिकल बि न आहे हितां जे अगरि असांजो को मरीज़ बीमार थी थो वञे असां जामशोर या कोटड़ी या हैदराबाद खणी ईंदा आहियूं हितां किरायो जेको आहे उहो बि माना गाॾी वारो 4-5 हज़ार रुपया थो वठे उहो माण्हू पेट जो करे या मरीज़ जो करे केॾां करे कुझु का सहूलियत ई कोन्हे
जबल इलाइक़ो आहे जबल माना ईअं सफ़ा सरसब्ज़ थी वियो आहे साईं बरसाति वाक़ई पियो आहे ऐं गाह त फुटो आहे थियो आहे लेकिन मसइलो इहो आहे जेको मज़ूरी उहो बंदि थी वियो उहो बंदि थी जी हा माल जे लाइ चङाई थी अरे माल जे लाइ चङाई थी आहे पर असांजे लाइ जेको नुक़सानगार थी आहे माल बि तव्हां वटि एतिरो त ॾिसिजे कोन न न साईं किथे यूं हिकु ॾींहुं खाऊं था जेको रोज़ु कमायूं रोज़ु खाऊं बसि आणी न चाढ़ी न बसि आणी चाढ़ी बसि इहो हालत लॻो पियो आहे अच्छा भला मसाला कहिड़ा आहिनि ॻोठ में साईं मसइला तमामु जाम मसइला आहिनि हिकिड़ो मसइलो हुजे त माण्हू हल ॿुधाए हज़ार असांखे हज़ार मसाला ॿुधा हज़ार मसइला आहिनि त साम्हूं घरनि जे साम्हूं 4 लाइन पिया वञनि पिया सर्वे ज़मीन में उहो गैस असां वटि कोन्हे ऐं सही तरीक़े सां बिजली कोन्हे अस्पताल कोन्हे मेडिकल कोन्हे कुझु ई कोन्हे साईं अस्पताल अगरि असांजा ॿार बीमार थियनि साईं त खणी वञूं जाम शोर पाणी बि साईं कोन्हे 4000 रुपया टैंकर लाराईंदा आहियूं हींअर थोरो बरसाति पियो आहे इहो गुज़ारो आहे घटियूं के पकियूं आहिनि न न साईं कुझु ई कोन्हे सभु कचा लॻा पिया आहिनि कुझु ई गटर लाइनूं बि कोन न न न न गटर लाइन न पाणी जो पियो सहूलियत न का शइ सहूलियत कोन्हे रोड बि टुटा पिया आहिनि रोड बोड सभु टुटा पिया आहिनि साईं आख़िर वोट त ॾींदा हूंदव न वोट साईं ॾींदा आहियूं वोटारनि खे ॾींदा आहियूं वोटनि जे टाइम अची पेरनि था पवनि भाउ तव्हांजा असांखे वोट ॾियो तव्हां हीअ मसइला हल कंदासीं फलाना मसइला हल कंदासीं ऐं जेॾी महिल मिलणु वञूं त मिलनि बि कोन था इहो वॾो मसइलो आहे न साईं वॾो मसइले जो हल कीअं कजे हाणे साईं मसइलो हाली इहो कजे अचनि जेको असांखे ॾियनि तव्हां 2-2.5 महीना सभु बेरोज़गार लॻा पिया आहियूं हाणे कुझु ई कोन्हे साईं असां वटि अचनि मसइलो ईंदा साईं ॾुख में वेहंदा ॿुधाईंदा ऐं कुझु ॾींदा त दिलि बि चवंदो उदास वेठा आहियूं उनजे करे अलाह अलाह करे अम्मा तबियत कीअं आहे तबियत सही नथो थिए बीमार आहियां पेरनि जो सूर ग़रीब तई कुझु बि कोन्हे पोइ वेठा आहियूं बेरोज़गारी बि धंधो वेठा आहियूं अम्मा डॉक्टर खे ॾेखारियो अथई ॾेखारियूं घणो इलाज कया न पोइ किसरो सभु कढायूं हिन गोॾनि खां सिकियूं पिया हा इहो हॾनि जी तकलीफ़ आहे हॾनि जो तकलीफ़ आहे हॾनि नसनि जो तकलीफ़ आहे हलियो नथो सघां हॾनि जो तकलीफ़ आहे पुट घणा अथई पुट आहिनि 4-5 घर वारो आहे न घर वारो किथे छॾे वियो आहे ख़्यालु रखनि था पुटड़ा जेका थींदा पंहिंजा खाईंदा सिंधियुनि खाऊं था पोइ हुन जा मुथाज आहियूं ॿारनि जा पुटनि जा मुथाज बराबर परणाया अथई कुझु बच्चा परणाए मुंहिंजा घणा पुट मुंहिंजा 6 पुट आहिनि परणायमि त 6 ई परणाया माना तूं 6 नुंहंनि जी ससु भला तोखे नुंहं भाइनि थियूं ख़्यालु कोन कंदा त बढ़ी आहियूं पोइ सभिनि सां जेका रोज़ी थियो थिए खाऊं था पीऊं था गरजो सरजो प्यार मोहबत में हीअ जेको हुजे ग़रीब त हाल घणो आहे असां वटि हुनखे पाणी शुक्र अम्मा तूं वोट ॾियण वेंदी आहीं वोट निकिता त ॾींदासीं न अॻिमें ॾिना अथई अॻु में उन्हनि तोखे कुझु ॾिनो न किथे ॾिनई भाउ ग़रीबनि खे असां ख़्यालु था कनि ग़रीबनि ते ॾिसी बीमार वेठा आहियूं कोन मिलियो आहे हाणे अलाह ॾींदो आयो अथई जंहिंखे वोट ॾिनो न कुझु बि कोन आयो न को पाणी न को ॿियो न कुझु बि कोन्हे पोइ वेठा आहियूं हाणे पाणी अलाह ॾिनो आहे बरसाति जो हुए पोइ अॻियां टाकी 5000 6000 ग़रीबनि माण्हू इहो जेको इहो हाल स्कूल भला न किथे स्कूल कोन्हे सुई गैस न कुझु बि को काठी लाइ हींअर काठी खणी आया पूरी माई खणी आया माना इहो सांजण करण जे लाइ मां हींअर काठियूं वञी करे आया वोट बि ॾियो था घटियूं पकियूं आहिनि न का अस्पताल इहो ॾिसो थो वञे पियो असांजो इहो हाल ॾिसो थो वञे न हिकिड़े राति खाइनि था ॿियो कोन्हे ग़रीब त हाल जी नाज़रीन ही मासूम ॿार मां ॾिसी रहिया आहियो जंहिंजो पीउ मज़दूरीअ मां हुनजे लाइ हिकिड़ो डंपर नंढिड़ो रांदीको वठी आयो आहे ऐं हू हुन डंपर में जिते हिते रेती ऐं बजरी जो हिते घणो कारोबार थिए थो ऐं मज़दूरी थिए थी ही पंहिंजी पर में पंहिंजे पीउ खे ॾिसी ऐं उनजी किरत खे ॾिसी हिन उन रांदीके डंपर वारे रांदीके में रेती ऐं बजरी भरी आहे ऐं हाणे उहा गाॾी हू काहे थो वञे ऐं इहा रेती वञी हू लाहींदो
जी नाज़रीन, ही जे मंज़र मां ॾिसी रहिया आहियो, ही अम्मा फ़ातिमा खोसो जो घर आहे। अमीर सिंध जी अम्मा फ़ातिमा, जंहिंजे घर खे छित कोन्हे का। साम्हूं हुन मनहड़ो ठाहियो आहे, पोयां पथरनि ते हुन हिकिड़ी कोठड़ी ठाहिण जी कोशिशि कई आहे, पर उहा छित जे लाइ उहा वाझाए रही आहे। ऐं अम्मा फ़ातिमा वोट ॾियणु वेंदी आहे हितां जे बोहतारनि, हितां जे सरदारनि, हितां जे वॾनि माण्हुनि खे जेके इक़्तिदार आला में वेठा आहिनि, जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि, जेके वज़ीर मुशीर थियनि था, ऐं हिन समूरे तरह जा कर्ता धर्ता आहिनि। ऐं उन्हनि जे हुकुम खां सवाइ पखी बि पर नथो वञी सघे। उन इलाइक़े जी अम्मा फ़ातिमा आहे जंहिंजे घर खे छित कोन्हे का, ऐं हू वेठी आहे, उदास वेठी आहे। ऐं जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि तॾहिं बि अम्मा परेशान थींदी आहे, ऐं जॾहिं सख़्तु सीउ पवंदा आहिनि तॾहिं बि अम्मा फ़ातिमा परेशान हूंदी आहे। रुॻो ही अम्मा फ़ातिमा जो केस कोन्हे, सिंध में अहिड़ा हज़ारे ॻोठ आहिनि जिथे अम्मा फ़ातिमाऊं मौजूदु आहिनि, जेके ईअं पंहिंजी ज़िंदगी इंतिहाई अज़ियत में गुज़ारनि थियूं। ऐं उहा सिंध जेका हिन मुल्क खे सभिनी खां वधीक कमाए ॾिए थी, उन जी ही अम्मा आहे जंहिंजे घर खे छित कोन्हे का। ही वॾो सवालु आहे हितां जे चूंडियल नुमाइंदनि ते, वक़्त जी सरकार ते, सिंध जी साञाह ते। अलमियो इहो आहे त सिंध जी साञाह शहरनि ताईं महदूद आहे, ऑफिसुनि ताईं महदूद आहे, सोशल मीडिया ताईं महदूद आहे, पर उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे का त जेका असुलु सिंध आहे उहा ॻोठनि में रहे थी, ऐं हिकिड़ी वॾी सिंध आहे जेका ॻोठनि में रहे थी, ऐं उते कहिड़ियूं अज़ियतूं पलिजनि थियूं उन्हनि जो उनखे पतो कोन्हे। काश असांजा साञाहवंद, असांजा दानिश्वर, असांजा अदीब, असांजा महक़िक़ उहे घटि मां घटि उन्हनि बोहतारनि वांगुरु हिन वटि अचनि, ऐं बोहतार हिन वटि वोटनि जे लाइ ईंदा आहिनि, हू हिननि वटि हिननि जे दर्दनि जे लाइ अचनि, त सिंध जो असुलु चहिरो साम्हूं अची वेंदो ऐं ख़बर पवंदी त अमीर सिंध सां वक़्त जे हुकुमराननि कहिड़ो हशर कयो आहे। छो त अम्मा फ़ातिमा सां पाण ॻाल्हायूं था ऐं पुछूंसि था त हू घर खे छित छो न हणाए सघी आहे, ऐं हीउ जेको मनहड़ो आहे इन में हू बारिश खां कीअं पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखंदी आहे। छा थियो अथई? परेशान वेठा आहियूं भाउ, परेशान वेठा आहियूं। ॿारनि में कमाई कोन्हे, कुझु बि कोन्हे घर में, ईअं वेठा आहियूं बुखे में, कुझु बि कोन्हे। ॾिसो आगरियूं कोन्हे, ई छित ठाहिण लाइ पैसो कोन्हे पुटनि वटि, ईअं बेरोज़गारी वेठा आहियूं। वोट वठी वञनि था, असांखे कुझु बि कोन ॾियनि था। जी मर्ज़ी बारिश में तो कोई छित बि कान्हे का, कोन्हे पैसो कोन्हे पुटनि वटि, कमाई कोन्हे, ॾुखी थी वेठा आहियूं। सारो राति बरसाति में ईअं वेठा आहियूं, न को कुझु बि कोन्हे। ॾिस छित में पैसो कोन्हे ठारायूं। अम्मा वोट त कंदी हूंदी न? ॾियानी ॾियूं था, कोन कुझु बि कोन ॾियनि था। वोट सभु मल्क कोन ॾिए थो। छा मल्क खे वोट ॾींदा आहियो? पोइ उहो तव्हांखे छा थो ॾिए? कुझु बि कोन ॾियनि था। वोट वठी वञ था, का शइ कोन ॾियनि था। ॿार हीअं वेठा आहिनि, न को कमाई, न को ॿियो। मज़दूरी तगारी आहे, इहो त बंदि थी विया आहिनि। हींअर बरसाति में हीअं वेठा आहियूं, ॿार कुझु बि कोन्हे खाइण लाइ। अम्मा सियारे में त ॾाढी तकलीफ़ थींदी हूंदी आहे, पर हर वक़्तु तकलीफ़ हूंदी। हा आहे, हींअर त घर में वेठा आहियूं असीं, तकलीफ़ कोन्हे, न को कुझु बि कोन्हे। ईअं अच्छा, ॻोठ में भला ॿिया कहिड़ा स्कूल अथव? कुझु बि कोन्हे भाउ, कुझु बि कोन्हे। सुई गैस बि कान्हे? न को सुई, न को कुझु बि कोन्हे। छिती कोन्हे का? कोन्हे, सभु ॾाही न, पैसो कोन्हे के ठारायूं। पुट आहिनि त हा, गुरबत कुझु बि कोन्हे घर में, का शइ बि कोन्हे, न को पैसो, न को कमाई। बीमार आहियां, हीअं जो धड़की साई जो मरीज़ आहियां, वरी ॿार जो खाइण में कुझु बि कोन्हे। हिन जो हल्को आहे, ॿियो छा आहे? नाज़रीन, अम्मा फ़ातिमा जूं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अखियूं भरिजी आयूं ऐं मुंहिंजो बि जीउ झुरी पियो आहे। हीउ अम्मा फ़ातिमा जो जेको केस आहे, ऐं हीउ जेको बिना छित जे सियारे ऊन्हारे में वेहे थी, बारिशुनि में वेहे थी, हीउ जेको अलमियो आहे, हीउ सिर्फ़ु अलमियो कोन्हे, पर हिकिड़ो अहिड़ो फ़रियाद आहे जेको हितां जे चूंडियल नुमाइंदनि ते तारीख़ दाख़िल करे रही आहे ऐं तारीख़ दाख़िल करे चुकी आहे, जिन
हिन अम्मा फातिमा खां बि वोट वरिता हुआ ऐं हिन जे वोट ते हू असेंबली में पहुता आहिनि। पाण त एयर कंडीशन ऑफिसुनि में वेहनि था, आराम कनि था ऐं वॾियूं अयाशूं कनि था, पर अम्मा फातिमा घर जी छित खां महरूम आहे। हुन उहे पथरड़ा गॾु करे, हुन जे ॿचड़नि पाण हुन जे कुराड़े मुड़ुस उहे पथरड़ा गॾु करे उहा चौदीवारी त ॾिनी आहे, पर हाणे छित किथां अचे। हिननि वटि त खाइण जे लाइ अटो बि कोन्हे को। गुज़िरियल 1.5 महीने खां वठी बारिशूं आहिनि, नतीजे में रेती बजरी ऐं रोड़ी जो जेको हिते मज़दूरी उहा बि ख़तमु थी चुकी आहे। जेको ही 2 वक़्त मानी खाईंदा हुआ उन मज़दूरी जे वसीले आड़ीनि चाढ़ीनि वारा माण्हू आहिनि नाज़रीन। तंहिं करे हीअ अम्मा फातिमा जो फ़रियाद आउं सिंध जे आॾो रखां थो, छाकाणि त हितां जा जेके हुकुमरान आहिनि ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा उन्हनि खे हिकु उहा ॾिसण वारी अखी ख़ुदा कोन ॾिनी आहे जो हू अचे अम्मा फातिमा खे ॾिसनि त हू बिना छित जे हिते वेठी आहे। ऐं सिंध जे अवाम जे आॾो अम्मा फातिमा जो केस रखंदे हिन वस्तीअ जो जाइज़ो वठां थो। अम्मा तबियत कीअं आहे? मेरा दिमाग मगज बंद, मगज कमज़ोर हाउ हाउ हलां थो, बाक़ी मगर अगरि न ॿुधे ई नथो। हाउ बसि हाउ हाउ ॿोड़ी थी आहे, ॿोड़ी आहियां थोरी हाउ ॿोड़ी थी वई। हाउ 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 दिमाग में प्रेट थो अचे न, नथो ॿुधां। ब्लड प्रेशर हाउ हाँ, पोइ डॉक्टर खे ॾेखारियो अथई अम्मा? न ॾेखारे न। छो? पैसा कोन्हे। ग़रीब आहियूं, ग़रीब भाई झूपड़ी ग़रीब आहे न, असांजा ग़रीब आहियूं विवाह। अम्मा पोइ वोट त तोखां ॾींदा वठंदा हूंदा न? पैसा कोन्हे। हाउ पैसा न वोट ॾियण वेंदी आहे। हाउ 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 पोइ वोट तोखां वठनि था त उन तुंहिंजी कहिड़ी मदद कई आहे उन्हनि? कोन्हे बा न, का बि मदद कान कई? न केर बि कोन्हे असांखे मदद। भला पुट घणा अथई? 4। अच्छा, उहे मज़ूरी कंदा आहिनि? न ख़ाली बीठा आहिनि, ख़ाली ॾींहं मानी खाए त बि ख़ाली वेठा आहियूं। मज़ूरी कान्हे का? न रेती जा गाॾी जा भरनि उहो हर्द कोन्हे। उहो बि कोन्हे, मींहं पइजी विया आहिनि? हा भाई ख़ाली वेठा आहियूं। बुख वरनि था ॿार। अम्मा तव्हां वटि त वरी बिजली जो बि मसइलो आहे, स्कूल भला? असां बिजली किथे आहे, बिजली बि कोन्हे। बिजली बि कान्हे, स्कूल न कुझु बि कोन्हे असां वटि, आहे कोन्हे। इहो घर ख़ाली पिया आहिनि, बुख था मरनि छोकिरा ॿार, सभु इहे आहियूं। अम्मा पोइ हाणे वोट ॾियो था त पोइ उहे मसइला छो नथा तव्हांजा? न बसि हू जी नाज़रीन, ॻोठ नवाब खान खोसो यूनियन काउंसिल डब्बो तालके कोटड़ी ऐं ज़िले जामशोर में अचे थो। कोटड़ी शहर खां ओलह उतर जी कुंड ते नेशनल हाई जे बिल्कुलु भिक ते 20 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय कबो त अची ॻोठ नवाब खान खोसो जी वस्तीअ में पहुचबो। जॾहिं त जामशोर शहर खां बि ही वस्ती 20 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूदु आहे। नाज़रीन, हिन क़दीम वस्तीअ में खोसा बिरादरी जी अक्सरियत रहे थी, जॾहिं त मरी ऐं बुगटी बिरादरियुनि जा बि कुझु घर हिते मौजूदु आहिनि। हिन वस्तीअ में 150 खां 200 जे विच में घर ॿुधाया वञनि था, जॾहिं त आबादी बि 1500 खां 2000 जे लॻभॻि आहे। अलमियो इहो आहे त ॻोठाणनि जी सर्वे ज़मीन मां सुई गैस जूं पाइप लाइनूं वञनि थियूं ऐं हिन ॻोठ जे बिल्कुलु गॾो गॾु वञनि थियूं, पर हिन ॻोठ खे सुई गैस जी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। अलमियो इहो बि आहे त तइलीमी एमरजेंसी दौरान हिन वस्तीअ में स्कूल मौजूदु कोन्हे को, वाटर सप्लाई जी स्कीम कोन्हे। तमामु घणो परे खां जेको कराची वाह आहे उतां खां ई 4000 रुपए में टैंकर घुराईंदा आहिनि ऐं उन ते ई गुज़र सफ़र कंदा आहिनि। हिन वक़्तु ई जेको बारिशूं पियूं आहिनि ऐं हिते तरायूं जेके भरिजी वियूं आहिनि, जबलनि जूं जेके हेठायूं भरियूं आहिनि, उतां खां ई पाणी भरींदा आहिनि, जितां जानवर बि पाणी पीअंदा आहिनि त इंसान बि पाणी पीअंदा आहिनि। डिस्पेंसरी हिन वस्तीअ में मौजूदु कोन्हे को। हिन वस्तीअ जूं घटियूं पकियूं न आहिनि, गटर लाइनूं हिन वस्तीअ खे मिलियल कोन्हनि ऐं नाज़रीन, हीअ वस्ती इलाही बीमारियुनि जो शिकार आहे। केतिरा कैंसर जा मरीज़ हिन दुनिया मां लाॾाणो करे विया। कारी साई हिते आम आहे, TB जा मरीज़ आहिनि, चमड़ी जे बीमारियुनि जा मरीज़ आहिनि, मलेरिया जा मरीज़ आहिनि।
ऐं हीअ बस्ती जीअं त ग़रीब आहिनि हिन जो गुज़र सफ़र मज़दूरी ते आहे ऐं तमामु थोरनि माण्हुनि वटि कुझु के 2-3 ढोर आहिनि 2 किरन रेडुनि जा, बाक़ी अक्सर ई मज़दूरी कंदा आहिनि। पर गुज़िरियल 1.5-2 महीननि खां जेके बारिशूं पियूं आहिनि त उहो रेती बजरी ऐं रोड़ी, छाकाणि त हीअ जाबुलू माण्हू आहिनि, उते जेका उहा निकिरंदी हुई उते उहे मज़दूरी कंदा हुआ। हीअ गुज़िर 1.5 महीने खां वठी मज़दूरी खां बि महरूम आहिनि। नतीजे में हिननि माण्हुनि जो गुज़र सफ़र तमामु घणो ॾुखियो थी पियो आहे। हिन वसीअ मां सिर्फ़ु 4 माण्हुनि खे नंढियूं नौकरियूं मिलियल आहिनि, जंहिंमें 2 पटेवाला आहिनि, को चौकीदार आहे, इन क़िस्म जो मतिलबु हिननि खे उहा नौकरी मिलियल आहे। ऐं नाज़रीन, बारिशूं पियूं आहिनि त हिन बस्तीअ जे आसपास जा समूरा इलाइक़ा सरसब्ज़ थी विया आहिनि, सावा थी विया आहिनि। माल जे लाइ चारो त थी पियो, पर हिननि जी वरी मज़दूरी ख़तमु थी वई। नतीजे में ही माण्हू वीचारा परेशान आहिनि। ज़ाहिर आहे माल हिननि जो जेको आहे उहो ई विकिणनि था ऐं पोइ वरी अटो वठी अचनि था, तंहिं करे ही उते जो उते ई बीठा आहिनि ऐं हिननि जी ज़िंदगी जो सफ़र तरक़ीअ ॾांहुं नथो वधे। नाज़रीन, नवाब खान खोसे जे वसीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अवां ताईं पहुतियूं। हितां जा किस्सा ॾाढा अलमनाक आहिनि। ही माण्हू जेके वोट ॾियनि था, ही माण्हू जेके सॾ में सॾु ॾियनि था, पर हिननि माण्हुनि खे मोट में मिलियो कुझु बि कोन्हे को। ऐं जंहिं जॻह ते हिन वक़्तु अव्हां खां मोकिलाए रहियो आहियां, इहो अम्मा फातिमा जो घरु आहे, जंहिंजी ही साम्हूं झूपड़ी आहे जेका बारिश जो, मींहं जो बार बर्दाश्त नथी करे सघे ऐं पोयां जेको हुन पथरनि वसीले जेको कमिरो ठाहिण जी कोशिशि कई आहे, उनखे छित कोन्हे का। हीअ बस्ती स्कूल जी सहूलियत खां महरूम आहे ऐं हिन ई बस्तीअ मां सुई गैस जूं पाइप लाइनूं उहे गुज़रनि थियूं, पर हिन बस्तीअ खे सुई गैस जी सहूलियत मुयसरु न आहे। हिन बस्तीअ में नंढड़ी डिस्पेंसरी बि कान ॾिनी वई आहे ऐं हीअ बस्ती वाटर सप्लाई जी स्कीम, यानी ज़िंदगी जूं जेतिरियूं बि बुनियादी सहूलियतूं हुजनि थियूं, उन सभिनी खां महरूम आहे। नाज़रीन, हिन बस्तीअ जा किस्सा अव्हांखे हितां जे माण्हुनि ई ॿुधाया ऐं हिन बस्तीअ वटां अव्हां खां मोकिलायां थो। ज़िंदगी साथ ॾिनो त ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।